नाज़रीन असां हिते हींअर मौजूदु आहियूं मेरान प्रेस क्लब जी टीम हिते मौजूदु आहे अब्दुल्ला कॉलोनी मेड़ जी अब्दुल्ला कॉलोनी आहे हिते अमजद सूमरो आहे ऐं अमजद सूमरो हिते एहतिजाज कयो आहे ऐं हुनजो कहिड़ो मौक़िफ़ आहे संदसि खां पुछंदासीं जी अमजद छा मसइलो आहे बाबा? साईं मुझो मौक़िफ़ इहो आहे मां ग़रीब मिसकिन माण्हू आहियां साईं मूं जॻह अड़ी वरिती इम्तियाज़ अली घलू खां ही मुंहिंजी जॻह अड़ी आहे मां वयमि ईद ते बचड़ा वठी उन जे करे ही तालो ॿाहिरों लॻल हुयो तालो भञी करे रेस पुनल चांडियो अंदरि पंहिंजा बचड़ा विहारे पंहिंजी फैमिली विहारे मुंहिंजो जेको आहे सो जॻह ते कब्ज़ो करे मां ग़रीब मिसकिन माण्हू खे अंदरि टपणु नथो छॾे ही सर मुंहिंजा कागज़ आहिनि 7 फारम मां थाणे ते MC वग़ैरह हर शइ जेको आहे सो कराए आयो आहियां सर को बि पुलिस मुंहिंजो दाव दख़ल नथी करे ऐं रेस पुनल चांडियो मूंखे जेको आहे सो हिरासमेंट पियो थो करे मूंखे पियो थो धमकियूं ॾिए दाबा पियो थो ॾिए जॻह मुंहिंजी आहे तूं हेॾे न अचु सर मुंहिंजी जॻह ही कागज़ हर शइ मुंहिंजो 7 फार्म रिकॉर्ड क्लियर लॻो पियो आहे सर मां बस वारनि खे आला ऑफिसरनि खे अपील कयां थो बराए महिरबानी मूंसां इंसाफ़ कयो वञे मुंहिंजा ग़रीब मिसकिन आहियां मुंहिंजा बचड़ा माइटनि जे दर ते रहिया पिया आहिनि सर मां पंहिंजी हक़ लाल जी शइ वरिती आहे मां पैसा ॾेई करे मां जॻह ख़रीद कई आहे हे मूंखे 14-15 महीनो आहे सर हिते तव्हां जॻह में वेठा हुयो बंदि करे वियो हाँ तालो सर, हणी जी वियो सर। पोयों तव्हां चओ था तव्हांजे माना मौक़िफ़ मुताबिक़ रईस पुनल हिते वेही जी रहियो सर, आहे। हाँ, बिल्कुलु तव्हां पुलिस ताला में भञी तव्हां करे, पुलिस जी। में तव्हां पुलिस वटि तव्हां कोर्ट में विया आहियो? जी सर मां पुलिस में वियो आहियां कोर्ट में मां न वियो आहियां DSP साहब खे SP साहब ताईं मां अर्ज़ु खणी वियो आहियां पर सर मुंहिंजो को बि तेदार कोन थो पुलिस का बि कार्रवाई न को बि सर एक्शन का न बि खयो आहे? को बि एक्शन न खयो आहे छा सर, थी हींअर चवे कुझु पुलिस? न। पुलिस चए थी शइ तव्हांजी आहे तव्हां वञी वेहो हुते सर मां चवां थो मूंसां झेड़े जे लाइ मूंसां हिरासमेंट जे लाइ मूंसां माण्हू वठी करे जेको आहे सो मां 10-15 माण्हुनि वटि वियो आहियां दाही थी मूंखे प्रेशर कयो थो वञे मूं ग़रीब मिसकिन सां ज़ुल्म आहे सर मां हक़ लाल पैसा भरे करे मां मज़दूरी कंदो आहियां सर मज़दूरी में मां पंहिंजा बचा पेट गुज़र पालींदो आहियां मूंसां इंसाफ़ कयो वञे महिरबानी करे मुंहिंजो वस वारनि खे SP साहब खे DSP मेड़ खे मुंहिंजी हथ ॿधी अपील आहे सर मूंसां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन असां हिते मौजूदु हुयासीं अब्दुल्ला कॉलोनी मेड़ में जिते ही अमजद सूमरो एहतिजाज कयो आहे त मां घर पंहिंजो बंदि करे ऐं ईद ते वियुमि त पोयां हितां जो आहे रईस पुनल चांडियो उन मुंहिंजे घर जा ताला टोड़े मुंहिंजे घर में कब्ज़ो करे वेही रहियो आहे इन SSP खां आला अख़्तियारनि खां अपील कई आहे त मूंसां इंसाफ़ करे ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। बाबा हाणे वञो तव्हां साईं हाणे अचो तव्हां